विकास परिषद सदा जिए। रात जो अठे अठे नवे नवे ताईं थी पकड़े वियारे नौकरी थी या जुठ तो भगवान रामो ओ रामो ई मोबाइल केडा वनी गुम थयो आ याद आयो ही बड़ी मोकल वठी वियो कोठ अञा ताईं पैदा कोन थियो सोचियो घर में नुंहुं ईंदी त मूंखे घट ते विहारे खाराईंदी मंझंदि जो कलाक बचे ढिगी करे सघंदसि ऐं शाम जो वरी रो पड़ो पाए ओड़े पाड़े जो सुध समाव लई देस मोट दे वरी किम्या दास जे टिकाणे मां कथो टेकी दी देस पर ननुआ जे अचण बैद कम पाण डबल थी गयो डबल यो डी हट हणी हणी आ त भई थक जी थी पवा पापा न बुढ़ापे में करण जी को फुर्सत नाए नेरन करे मंचन कर बारन के खाराए स्कूल मोकल ऐं रात जो वरी देर ताईं रही हिनन साल मुर्स जे अचण जो इंतजार कर हिन महाराणीअ खे ख़बर आहे त रात जो रोटी खेस करणी आहे पोइ ॼाणी वाणी करे देर सां पई घर मोटंदी जे चुने चौकीअ सां ॿधजी मुंहिंजो त जनम ई व्यर्थ हलियो वियो अम्मा अम्मा ॾाढी भुख लॻी आहे रोटी तयार आहे छो अॼु भाॼियूं तूं पई वॾी भाभी अञा ऑफिस मां कान मोटी आहे छा पर त भुख ते वेठा हुजो अॼु मां रोटी ठाहिण वारी न आहियां हिन घर जी चाकरी मुंहिंजे खोटन कर्मन में लिखियल आहे न अम्मा तू रो ना अचे भाभी त मां तो न सां झगड़ो कया मारिया नुआ किथे थी ॾिसी कोन थो बसर पई वटिया अम्मा कुछ खाइण लाइ दे ना पेट में कुआ पिया ढोरन रेखा वन उठ मेरे के सट करे ना मां पण सिट कंदोमास मूंखे मारींदी रेखा ये राजकुमारी सॼो ॾींहुं किताबनि में मुंहुं विझी वेठी आहे अहिड़े पढ़ण मां कहिड़ो फ़ाइदो हां हाणे हीअ बि घर खे जवाब ॾेई कंदी नौकरी अॼु जो छोकिरियूं ॿिन्ही जहाननि खां वयूं अम्मा तू कैसा पई ॻाल्हाई नितिन सां रेखा ओ रेखा अरे कनन में कपा विझी वेठी आई छा आहे हेॾा ओक छो थी पाणी मूं तोखे केतिरा भेरा चयो आहे पढ़ाई वक़्तु मूंखे डिस्टर्ब न कंदी कर सुभाणे मुंहिंजो इम्तिहान आहे अच्छे बाणे त चवांसि थी त तो लाइ बि कुझु
पागण खे अञा घणो वक्त घर में विहारे रखबो। ना छोकरिन खे इहो ई त वॾे में वॾो इम्तिहान पास करणो आहे शादीअ जो। ना है मुझे शादी करनी, पढ़ी लिखी मुझे पंहिंजे पेरनि ते बीहणो आहे। चरी धीअरुनि लाइ शादी करण, घर संभालण, ॿार ॼणण खां सवाइ संदन जीवन सफलो थियणो नाहे, समझी छॾ। मुझे हो लेक्चर ॾियण सॾ कई छा? अरे वाह, ये कच्चा मटर त न खा, पिठ में सूर पवंदो ई। रेखा, रंधिणे में स्टील वारे दॿे में सतपुड़ा रखिया अथई। शाम मूंखे हिकु कढी ॾिस, बुख लॻी अथसि। रोटीअ में त अञा कलाक देरि थींदी। महाराणी अचे त चुल्ह ते देॻड़ो चढ़े। ऐं हा पुत, पंहिंजी ज़बान खे लगाम ॾियणु सिख। धीउ धण खे इहो वॾो वात नथो सुहे। छोकिरीअ खे पागलीअ जो रंग लॻी वियो आहे। बच्चा दर्जा पढ़ी छा थियूं अचनि, धरतीअ खां बि ॿ हथ मथे थियूं उॾामनि। अम्मा, बसर वढण सां अखियुनि मां ॻोढ़ा छो ॿरंदा आहिनि? मूंखे कहिड़ी ख़बर? पुछ पंहिंजी भाॼाईअ खां। उहा ई त हिकु सियाणी आहे हिन घर में। इल्म में अकाबर, असां त आहियूं अनपढ़ ॼटियूं, ओल्ड फूल। अम्मा, केर तो चवे तू ओल्ड फूल आई? तू त 24 कैरेट गोल्ड आई, गोल्ड। या रेड खाई रोल्ड गोल्ड आई। छा चई? रोल्ड गोल्ड? कुछ ना ॾिसा छा खणी आई आहे? ही त खाली आहे। अरे, मंझंदि जो त अञा मूं सतपुड़ा रखिया हुआ, केॾां विया? विया हूंदा तुंहिंजे हिन लंडे फूल पेट में। ॿियो केॾां वेंदा? छा चई कुओ? ही त मां तुंहिंजी चोटी थो पटिया। अम्मा, न शामू, चोटी थो पकड़ी। अल्लाह, शामू छॾीस राव थी। अम्मा, ॾिस मुंहिंजी झट थो पाए। अरे शामू, पुट राव थी छॾीस। ॿारनि ये घर में छाजो घमासान मतो पियो आहे। दुनिया में किथे भी सुख शांति कोन्हे। लोकल ट्रेन बस जा धिका खाई खाई घर अच त हिते भी को आराम कोन्हे। पुट अहिड़ी काई ॻाल्हि नाहे। घर में इहा भाउ भेण जी रांदि रूंद त पई हलनि। कॾहिं पाण में विढ़ंदा त झटि सरची बि वेंदा आहिनि। तूं ईअं कर, कपिड़ा बदल, मां तुंहिंजे लाइ चांहि थी ठाहे अचां। छो? कांता ने ऑफिस में कान मोटी? बस अचण वारी हूंदी, ऑफिस में कंहिं ज़रूरी कम सां अटकी पई हूंदी। न, ये संदस रोज जा बहाना है। मां त हाणे ये बुधी थकजी पियो आहियां। बहाना वो छो कंदी पुट? ये बहाना ही त आहे न मां। अॼु बॉस लाइ ज़रूरी खत टाइप करणा हुआ। अॼु कंपनीअ जे ग्राहकनि खे चांहि पीआरण लाइ कंहिं होटल में वठी वञिणो पियो। हुनजो बॉस यानी मां खेसि देर ताईं ऑफिस में रोके थो छॾे। मां चवां थो काई ज़रूरत न आहे अहिड़ी नौकरीअ जी। अॼु मूंखे हुन सां हिक हिकाणी करणी पवंदी। एतिरो उबहड़ो न थी। कांता ॾुखड़े सुभाउ जी आहे। तूं खेसि धीरज सां समझाए त घर थोरो सवेर भरो ईंदी कर। न वीचारी जी त नौकरी करण ते असुर दिल कोन हुई, तो ई त ज़ोर भरियो हो खेसि नौकरी करण लाइ। अम्मा तोखे त ख़बर आहे मुंहिंजी पगार 5000 रुपया ऐं हिन घर जो ख़र्च 7000 रुपया। मथां बाबू भी वेंदे पंहिंजो कर्ज मुंह मथां छॾे। मां आखिर अकेले सिर्फ घर ख़र्च जी पूरत कीअं करियां? घर जो ख़र्च हलाइण लाइ
खीचा पापड़ कया, मशीन जी सिलाई कई, पंहिंजा हॾ घसाए घसाए तव्हांखे पढ़ायो लिखायो लाइकीअ सां लॻायो, न त तूं बि अॼु पीउ जा रस्ते ते फेरी कंदो हुजीं। अम्मा उन लाइ तोखे लख शाबाश आहे। असां तुंहिंजा थोरा उम्र भर लाइ न सघंदासीं। टयो छॾण ऐं अचई ख़ुशामद। न अम्मा मां सच थो चवां, पर तो जेकी कुझु करे ढक पर्दे में कयो, कंहिं दारे खे ख़बर बि कान पई। पर ये कांता त खुले आम लज लाए हुन सोनारे जे पुट सां थी घुमे फिरे। सॼो ॾींहुं संदसि ग्राहकनि खे होटलुनि में लंच ऐं डिनर पई खाराए, चांहि कॉफियूं थी पीआरे। अम्मा अॼु रुगो सेल्स गर्ल आहे, सुभाणे हुनखे पंहिंजी पर्सनल सेक्रेटरी बनाए फॉरेन बि वठी वेंदो। अम्मा हाणे हुनखे मॉडल बनाइण थो चाहे। का खूबसूरत मॉडल खेसि मिले ई कान थी। मां हुन सोनारे जे पुट खे अम्मा पुट तूं माण्हुनि जी ॻाल्हियुनि ते कन न ॾे। अरे माण्हुनि जो त कमी आहे ॿियनि जे घरनि ते पथर उछलण जो। ऐं असांजी कांता असुल अहिड़ी न आहे। मां पुछां थी, हिन लेखो कॾहिं पंहिंजे गिरेबान में निहारियो आहे? संदसि जवान भेण ठही संभरी कुल्ले में पर्स लटकाए सॼो ॾींहुं रुलंदी पिनंदी थी वते। तूफां भई असां लाइ कंहिं न्याणीअ ते कलंक हणण त महापाप। पर माण्हुनि खे अलाए कहिड़ो मज़ो थो अचे पढ़ाई प्रचार मां। पर मां असांखे बि आख़िर हिन ई समाज में रहणो आहे, पंहिंजा बि ॿार मल्हाइणा आहिनि। समाज मिट माइट यार दोस्त ॿुधाए त कहिड़े कमाए पिणे अस्पताल में गुज़ारे वियो। 5,000 जो बिल चुकाइण लाइ तूं सभिनी जे अॻियां हथ टंगे आहीं। ॿुधाए कंहिं कारी कोडी बि ॾिनई? अस्पताल जो बिल चुकाइण लाइ मूंखे ई पंहिंजा ज़ेवर विकिणणा पिया। अम्मा इन ई ॻाल्हि जो त अफ़सोस थो थिए त हिन बुढ़ापे में बि असां तोखे को सुख आराम न ॾेई सघियासीं। सॼो ॾींहुं वेठी तूं घर जे कम में पई गही। असां औरतुनि खे त मुए खां पोइ ई आराम मिलंदो। तूं कांता खे कुझु न चइजांइ, मां खेसि पाणे ई सम्झाए छॾींदसि। मूंखे त कुछ समझ में नथो अचे त मां छा कयां। कांता खां इहा नौकरी त छॾाइणी पवंदी। मां माण्हुनि जा इहे रोज़ जा महीना हाणे सही नथो सघां। पर जे कांता बि इहा नौकरी छॾे अचे त घर जो ख़र्च कीअं हलंदो? मां त अकेले सिर हिन ते मुंहुं न ॾेई सघंदुसि। बाबो त अम्मा ई ॿिनि ॿारनि जो बोझो मुंहुं मथां विझी पाण त मथे वञी सुखी थियो। हाणे मूंखे सॼी उमिरि गॾे जीअं वहिणो पवंदो। I'm sorry, darling. I am late. अॼु मूंखे पहिरीं पगार मिली। ख़बर अथई घणी? पूरा 10,000 बोनस ऐं कमीशन हुन खां सवाइ अॻो पोइ सभिनी लाइ सुखड़ियूं वठंदी आयसि। ऐं हा ही पगार जो लिफ़ाफ़ो। अम्मा खे ॾिस।
कांता तो या नौकरी छॾे सुभाणे खां ऑफिस वञण जी ज़रूरत न आहे छो? मूंखे ईअं तुंहिंजो सॼो ॾींहुं घर खां ॿाहिरि रहणु पसंदि न आहे तंहिंखां सवाइ अव्हां खे बि तकलीफ़ थी थिए खेसि टे वेला मानी थी करणी पवे हिन बुढ़ापे में त इहो असांजो फर्ज़ आहे त अम्मा जी शेवा कयूं मां बि पाण उहो ई सोचे रही हुअसि त छो न फुल टाइम हिकु रधण पचाइण वारी माई रखूं हाणे त पाण अफोर्ड बि करे सघूं था हा मम्मीअ खे हाणे रिटायर कंदासीं न कंहिं माईअ जे हथ जी रोटी असांखे कान वणंदी कांता तंहिंखां सवाइ ही बड़ियो तुरियो घर कंहिं माईअ जे आसरे छॾे ॾियणु ठीक ना है कांता पर तोई तो मुखे नौकरी करण ते जोर करे हो नौकरी करण ते मुंहिंजी मर्जी सफ़ा कान हुई तोई तो पंहिंजे दोस्तन सिफारिश कराए लालचंद ज्वेलर्स वटि या सेल्स गर्ल जी नौकरी वठी ॾिनी हाँ ये तो बराबर में जो है मां पंहिंजी ग़लती मञा थो पर हाणे इहा सुधारण चाहियां अॼु मूंखे इहो चङी तरह अहसास थियण लॻो आहे त औरत जी जॻह घर जे अंदर आहे न घर खां ॿाहिरि ऐं कांता जे तूं घर में रहणु शुरू कंदी आहे त असां हिकु ॿिनि ॿारनि बाबति बि सोचे सघूं था ॿारनि खां सवाइ असांजो घर केॾो न गुस्सो थो लॻे हा ॿार ॼणण सवला पर खेनि पालण ॾुखियो खेनि पालण लाइ पैसो किथां ईंदो अॻु में ई घर जो घाटे भॻो ख़र्च आहे जॻह जी मसवाड़ शामू ऐं रेखा जो स्कूल फीस ट्यूशन फीस कपिड़ो लटो बिजलीअ जो बिल गैस पर तुंहिंजी पघार मां मूं हिकु पार्ट टाइम जॉब हथ कयो आहे सोचां थो को नंढो वॾो बिज़नेस बि शुरू कयां धंधे में ॾाढी कमाई आहे हा नौकरी में बराबर 12 महीना हथ टंगियो पियो थो हुजे चङो हुन ॻाल्हि ते पोइ सोचींदासीं हींअर मां बेहद थकल आहियां कुझु वक़्तु आराम करण थी चाहियां कांता तोखे सोचण जी ज़रूरत न आहे मूं सोचे फ़ैसिलो करे छॾियो आहे तूं सेठ लालचंद ना पंहिंजी इस्तीफ़ा लिखी मूंखे ॾेई छॾ मां सुभाणे इहा शोरूम ते पहुचाईंदुसि हा अरे कुंवर तूं अची वई आहीं अॻो पोइ तो लाइ बि चांहि खणी आयसि अचो ॿई गॾिजी वेही पियो अचो मम्मी मुंहिंजी पहिरीं पघार अरे वाह घणा आहिनि पूरा 10,000 हाँ एतिरा न मां किथे संभाले रखंदसि तूं ई संभाले रख ऐं हा पुटु हाणे घर जो ख़र्च बि तूं ई हलाए हा त बाबा मुंहिंजी थी पवां हाणे मम्मी तव्हां लाइ धर्मशाला वठी आई आहियां प्यारो अची वियो आहे तव्हां थधि में पिया ॾकंदा आहियो पुटु तो अजाई एॾी तकलीफ़ कई मूंखे नई शाल जी ज़रूरत कान हुई शामू रेखा मम्मी ॿारनि लाइ वॻो पोइ हिन महीने जे बोनस मां की शयूं वठी आई आहियां रोज़ पिया यादि ॾियारींदा आहिनि त भाभी असांखे पंहिंजी पहिरीं पघार मां छा वठी ॾिनी आहे भाभी अची वई हेॾी अंगोछी छो था हणो आस्ते आस्ते रेखा तूं बि शामूअ जे संग में ॿाहिरि थी वञी सुभाणे जे इम्तिहान जी तयारी आहे हाँ भाभी चङो सुम्हण खां अॻु मूंखे पंहिंजा किताब ॾेखारजांइ ठीक है भाभी सुभाणे तूं नई साड़ी पाए वञजांइ हिन दफ़े तोखे इम्तिहान में फर्स्ट क्लास में पास थियणो आहे मेडिकल में दाख़िला वठी डॉक्टर बणजांइ डॉक्टर थैंक यू भाभी मुंहिंजे लाइ कुझु न तूं त सॼो ॾींहुं पियो रुली पिनी रुॻो पाड़े जे ॿारनि सां पियो क्रिकेट खेॾी तोखे त पढ़ण लिखण जो को शौक़ु आहे ई कोन ॾिसजा भाभी
सभु गॾिजी टेबल ते था रोटी खाऊं। हा मटे अच कपिड़ा मटे अच। तो सभिनी खे सुखी ॾेई खुश करे छॾे। मूं लाइ छा वठी आई आहे? तोला छा मां काफ़ी न आहियां। तूं किथे आई? मूंखे त नज़र कान थी अची। चलो अखियूं बंदि कर, हथ अॻियां वधाए। वॉच पसंद आई? मूंखे वॉच न खपे, तूं खपे। पर मां त तुंहिंजे साम्हूं बीठी आहियां। मुंहिंजे साम्हूं त लालचंद ज्वेलर्स जी मॉडल बीठी आहे, जंहिंजे गले में डायमंड नेकलेस, हथनि में हीरनि जा कंगन, कननि में हीरनि जा झुमका ऐं चपन ते वेकरी मुश्क चिंबड़ियल आहे। कांता मूंखे मुंहिंजी जोए खपे, जोए जेका हू सेठ लालचंद मूंखां फुड़े वियो आहे। हशू विश्वास कर, मां अॼु बि सॼी सारी तुंहिंजी आहियां। केर बि तोखां तुंहिंजी ज़ाल कोन फुरे वियो आहे। इहो तुंहिंजो नसूरो वहम आहे। छा तोखे इहो अहसास नथो थिए त हू लालचंद पंहिंजी ज्वेलरी विकिणण जे लाइ तुंहिंजे ख़ूबसूरत जिस्म जो इस्तेमाल करे रहियो आहे? तूं सम्झण जी कोशिश छो नथो करे? दुनिया में अॼु मूं जियां लखे करोड़े औरतूं पेट पालण लाइ एक्टर, डॉक्टर, इंजीनियर, मॉडल बणिजी पंहिंजो पोरियो विकिणे रहियूं आहिनि। तुंहिंजो इहो सोचणु ग़लति आहे त हू पंहिंजो पाण खे विकिणे रहियूं आहिनि। मां इहो मञण लाइ तयार न आहियां। अरे असां मर्दनि खे सॼो ॾींहुं 12 कलाक पघर वाइण में मिलनि था रुगो 5000, ऐं तव्हां औरतुनि खे रुगो शरीर जो निमाउ करण जे लाइ मिलनि था 10,000। सुभाणे उन लाइ 10 लख बि मिली सघनि था। ॿुधो अथनि त हॉलीवुड जी एक्ट्रेस खे रुगो हिकु स्माइल जा $1 मिलियन मिलंदा आहिनि। इहो बि बाज़ार जी डिमांड ऐं सप्लाई तय कंदी आहे। सच ॿुधाए, छा तोखे मूंसां ईर्खा थी थिए? हा मूंखे ईर्खा थी थिए। तूं सॼो ॾींहुं परावनि मर्दनि सां गॾु होटलुनि ऐं क्लबनि में थी घुमी फिरी, उन्हनि सां गॾु लंच ऐं डिनर थी खाए, चांहि ऐं कॉफियूं थी पी। सुभाणे थी सघे तो तूं बियर विस्की पी, सिगरेट बि छिकी। इहो माण्हूअ ते मज़ाक थो करे। जे औरत जी पंहिंजी दिलि साफ़ आहे त मजाल जेको मर्द खे हथ बि लाए सघे। हशू, छा तुंहिंजो मूं में विश्वास कोन्हे? तो में विश्वास आहे, पर हिननि 5 स्टार होटलुनि क्लबुनि में घुमंदड़ रावणनि ते को भरोसो कोन्हे। जॾहिं बि का औरत पंहिंजे घर जी लक्ष्मण रेखा टिपी घर जे ॿाहिरि कदम रखे थी त ये रावण खे सोनो हरण ॾेखारे दुतारण में देरि नथा कनि। ओ भगवान, अॼु अहिड़ो जंगल राज कोन्हे। तूं बेशक टहे करे हिन ॻाल्हि खे खिल में उॾाए छॾ, पर मां तोखे ख़बरदार थो करे छॾियां त अॼु बि अहिड़ो ई जंगल राज क़ाइमु आहे। हुन ॻाल्हि ते तोसां मां को बहस करणु नथी चाहियां। मां अॻु में काफ़ी थकल आहियां, कुझु वक़्तु आराम करणु थी चाहियां। हा, रुगो हिकु ॻाल्हि ज़रूरु चवणु चाहींदसि। अॼु पुरुष जीअं स्त्रीअ खे पंहिंजो जीवन पंहिंजी मर्ज़ीअ सां जीअण जो समान अधिकार आहे।
खेन पंहिंजी चूंड करण जी पूरी आज़ादी आहे। अॼु स्त्री पुरुष जी प्रॉपर्टी न आहे जो हू खेसि चार दीवारी अंदरि बांधी बणाए रखनि। स्त्री ऐं पुरुष जो संबंध कंहिं मालिक पीणे जी भावना ते न पर प्यार ऐं विश्वास जी भावना ते हूंदो आहे। भाभी दादा मां साड़ी में कीअं थी लॻां? ब्यूटी वेरी वेरी चार्मिंग। अरे वाह साड़ीअ में त तूं हाणे वॾी सजी थी लॻी। हाणे असांखे तुंहिंजी बि ॻण करणी पवंदी। मूंखे तो लाइ बि को छोकिरो ॻोल्हणो पवंदो हाणे। न दादा मां शादी न कंदसि। भाभीअ वांगुरु पढ़ी लिखी मूंखे पंहिंजे पेरनि ते बीहणो आहे। न वधीक पढ़ण जी ज़रूरत न आहे। अरे स्त्रीअ जो स्थान घर जे अंदरि रही पंहिंजी गृहस्थी संभालण जो आहे। चङो हुन ॻाल्हि ते पोइ सोचींदासीं। तूं सुभाणे जी इम्तिहान जी तयारी कर वञ। हरू न्याणीअ खे ईसाए छॾे नई साड़ी पाए केॾो न ख़ुशि थी रही हुई। मूं तोखे अॻु बि केतिरा ई भेरा चयो त मुंहिंजे घर जे मामलनि में तूं दस्तंदाजी न कंदी कर। हिन घर लाइ छा भलो आहे छा बुरो आहे इहो मूंखे चङी तरह एहसास आहे। भाभी टेस्ट हाणे मां तेंदुलकर तो लॻा न। अरे वाह तू तो सचमुच लिटिल मास्टर तो लगी। वाह उन जा कायम कयल सब रिकॉर्ड तोड़े छॾजे। दादा मुंहिंजो बुक सुठो आहे न। सुभाणे खां तुंहिंजो क्रिकेट खेॾण बंदि। तूं पढ़ाईअ ते बिल्कुलु ध्यानु नथो ॾी। सॼो ॾींहुं पाड़े जे लुचनि लोफरनि सां गॾु घुमी फिरी। सुभाणे खां जे तोखे क्रिकेट खेॾंदे ॾिठुमि त सम्झी छॾिजे तूं। चलो तू अंदर वञी रोटी खा वञ। अंदर वञ। तू हरू पंहिंजो गुस्सो ॿारनि ते छॾे रहियो हुई। इहा ई त संदसि वई आहे खेॾण कुॾण जी। तोई हिननि खे पंहिंजे लाॾ कुॾ सां खारे ख़राब कयो। अॼु मां तोखे वार्निंग थो ॾेई छॾियां त अॼु खां पोइ मुंहिंजे घर जे मामलनि में तूं दस्तंदाजी न कंदी कर। अश्विन तुझे थी छा वियो आहे? ही ॻाल्हियूं कहिड़ियूं पियो करी? छा ही घर रुॻो तुंहिंजो आहे? हिन घर ते मुंहिंजो को अधिकार कोन्हे? हा ही घर रुॻो मुंहिंजो आहे। मां हिन घर जो मालिक आहियां। हिन घर में रुॻो मुंहिंजी मर्ज़ी हलंदी। मां हिन घर जो हेड आहियां हेड। वंस फॉर ऑल इहो चङी तरह सम्झी छॾ। ऐं तोखे बि जे हिन घर में रहणो आहे त मुंहिंजी मर्ज़ी अनुसार हलणो आहे। इहो मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे। ही छाजो हंगामो मचायो अथव? हलो अंदर हली रोटी खा। रोटी पिसे छॾी अथम। हशू तोखे घणा भेरा समझायो आहे त एतिरो गुस्सो न कंदो कर। हाणे थधो थी। अरे कुंवार बि असांजी पंहिंजी आहे। वो हिन घर जो भाती आहे। खेस हिन घर जो ओनो तोखां बि वधीक आहे। ॿारनि सां केॾो न प्यार रखसि। हाणे तूं बि हुनजी वकालत थी करी। अच्छा तोखे इहा शाल जो हाणे ॾिनी अथई। मां हिन औरत जूं इहे सभु चालाकियूं सम्झां थो। राजनीति हिनखे ई त चइबो आहे। अॼु हिन मां ऐं पुट जे विच में बि दरार पैदा करे छॾी आहे। हाणे मुंहिंजो हिन घर में रहण न थी सघंदो जिते का शांति कान्हे। रुगो घोर ऐं घमासान मतो पियो आहे। पुट अहिड़ी काई ॻाल्हि न आहे। तूं अजायो तो पंहिंजे पाण खे दुखी करी। तुंहिंजो पीउ बि तो जियां ॻाल्हि ते गुस्से थी वेंदो। अरे मूंखे त धक बि हणी कढंदो
मां संदसि मारूं खाई खाई नौद थी वियसि। काश मां कौर जिया पढ़ियल गढ़ियल हुजां हां, पंहिंजे पेरनि ते बीठल हुजां हां, त पंहिंजो रोज़ रोज़ जो इहो अपमान असुल न सहां हां, असुल न सहां हां। हशू तूं अंदर हल, मां चवां थी तूं अंदर हल। धीअ तूं दिलि न लाइ धीअ, मांखे अशू सां ॻाल्हायां, मांखे हुनखे सम्झायां, तूं वरी तोखे कॾहिं कुझु बि न चवां। मूंखे त कुझु सम्झ में ई नथो अचे त मां छा कयां। मां हेल ताईं अम्मी ऐं ॿारनि जे करे सभु कुझु बर्दाश्त कंदी आहियां, पर हींअर मूंखां पंहिंजी रोज़ रोज़ जी बेइज़ती सुठी नथी वञे। मूंखे बि पंहिंजो स्वाभिमान आहे, ख़ुददारी आहे। ही पुरुष सदियुनि खां पाण खे मालिक ऐं असां स्त्रियुनि खे ग़ुलाम सम्झंदो आहे। मां हिन जी ज़हनियत खे बदिले नथी सघां। मूंखे पंहिंजे जीवन बाबति पाण ई को फ़ैसिलो खणणो पवंदो। पंहिंजे जीवन जी डोर पंहिंजे हथनि में पकड़नी ई पवंदी, पकड़नी ई पवंदी, पकड़नी ई पवंदी।